अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना देर रहंदा पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त बालाज खान जी सोच मुताबिक़ जेको आहे त मंठारा खे मल्हार जे जेको लाक़ब में क़ैद कयो वियो ऐं उते जेको आहे त हुननि जी हथापाई थी ऐं हथापाईअ खां बाद में जेको आहे त मंठारा खे अलॻि क़ैद में धारियो वियो, अलॻि लाक़ब में माना रखियो वियो ऐं मल्हार खे साॻिए लाक़ब में रहणु ॾिनो वियो दोस्तों। जीअं त जेको आहे त मंठार पहुचण सां ई अहिड़ी बाहि फितने जी ॿार छॾी ऐं अहिड़ा मल्हार ते ताननि जा तीर हंया जो मल्हार जेको आहे त मंठार जेको आहे हथे पइजी विया ऐं जेको आहे त मंठार खे जेको आहे त ॿिए लाक़ब में शिफ्ट कयो वियो ऐं मल्हार खे साॻिए लाक़ब में रहणु ॾिनो वियो दोस्तों। जी दोस्तों, ऐं तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त वीचारी राबेल जी क़िस्मत में आख़िर छा आहे लिखियलु, छो त जेको आहे त घर जा भाती जेको आहे त नूरल जा जेको त हिकिड़ा भाती जेको आहे त हुनजे संग लाइ अचनि था त उहे असां सां संग गॾनि मिठल वारा ऐं ॿियो जेको नूरल आहे त हुनखे ताननि जा तीर थो हणे दोस्तों ऐं हुनखे ताना था ॾिना वञनि त मर्दाणे वेस जा ताना था ॾिना वञनि त मर्दाना वेस पाए तूं मुआशिरे में घुमी थी, कहिड़ी तुंहिंजी इज़त आहे, कहिड़ी तुंहिंजी माना कारपते जो माना तूं मर्दाना वेस पाए हिन दौर में तूं घुमी रही आहीं। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे त नूरल जी घरवारी वरी इहा कोशिशि करे रही आहे त जेकर मुंहिंजी राबेल सां रिश्तो न टुटे ऐं मुंहिंजी मल्हार जी कुंवार थिए त राबेल ई थिए दोस्तों। ऐं ॿिए पासे दोस्तों मल्हार जी दिलि में बि राबेल जे प्यार जी चिणग आहे, इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। हू लाक़ब में बंदि आहे, पोइ बि राबेल खे यादि करे थो दोस्तों। मल्हार सभु कुझु सम्झे थो, बालाज खान जूं चालूं, बालाज खान जी फितरत खां मल्हार चङी तरह वाक़ुफ़ु आहे ऐं इन्हनि वॾेरनि जी माना न झुकण जे करे ई माना मल्हार पंहिंजी सज़ा लोड़े रहियो आहे अञा बि लाक़ब में। नूरल जी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा वञूं त मत खसिजी चुकी आहे जेको त बालाज खान जे चवण ते जेको आहे त हुननि सां फिटाए वेठो आहे मिठल वारनि सां ऐं बालाज खान जो नियत तव्हांजे साम्हूं ईंदो दोस्तों। इहो नियत आहे बालाज खान जो त अञा बि हू मल्हार खे आज़ादु न कराईंदो, अञा बि मल्हार खे हू लाक़ब में रहणु ॾींदो दोस्तों। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।